हसन कराची मां खे ख़बर दी त सिंध हाई कोर्ट में पीटीआई मेंबर्स जी इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कई वई आहे। अली ज़ैदी अदालत में पेश थियो आहे। बिल्कुल नासिर, नवा के अपडेट किया पिया। असां 11 अप्रैल ते इस्तीफ़ा ॾिनियो। स्पीकर सभी पीटीआई मेंबर्स के ख़त लिखी ज़ाती तौर ते पेश थियण जो चयो। अली ज़ैदी जो चवणु आहे। अली ज़ैदी इहो बि चयो आहे त स्पीकर वटि को बि पेश नाहे थियो, पर अपोज़िशन लीडर जी मुक़ररी वक़्तु इस्तीफ़ा मंज़ूर कयो वियो। पीटीआई सिंध जे सदर वधीक चयो आहे त जॾहिं असांजो इस्तीफ़ा मंज़ूर कयो वियो उन वक़्तु असां जनरल इलेक्शन चाहियूं पिया। बिल्कुल नाज़रीन, अली ज़ैदी चयो त असां अदालतुनि में दरख़्वास्तूं दाख़िल कयूं त लाहौर, पेशावर ऐं ॿिनि अदालतुनि असांजे हक़ में फ़ैसिलो ॿुधायो। इंसाफ़ ऐं कानून जी फतह ते मूंखे ख़ुशी आहे। अदालत इलेक्शन मुलतवी करे छॾी आहे। अली ज़ैदी पारां चयो वियो आहे। अमांखे इहो ॿुधायो त अली ज़ैदी वधीक चयो त इमरान ख़ान दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन कयो। हिकु किरियल शख़्स वञी इमरान ख़ान ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराई आहे। अली ज़ैदी इहो पिणु चयो त असां मुतालबो कयूं था त इमरान ख़ान तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। अवांखे अहम ख़बर खां कयो त सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट में पीटीआई मेंबर्स जी इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई वई। अली ज़ैदी अदालत में पेश थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर आज़म सुराणी। जी आज़म, ॿुधाइजो त अली ज़ैदी अदालत में पेश थियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सिंध हाई कोर्ट पीटीआई जे नओं क़ौमी असेंबली जे मेंबरनि पारां ॾिनल इस्तीफ़ाउनि खां पोइ उन्हनि तकनि ते बाई इलेक्शन जे ख़िलाफ़ मनानामो जारी करे छॾियो आहे। अदालत इलेक्शन कमीशन पाकिस्तान पारां 16 मार्च ते थींदड़ इलेक्शन जो नोटिफिकेशन जेको आहे उन ते अमल दरामद रोके छॾियो आहे। अदालत जो हुकुम पीटीआई जे उम्मीदवार अली ज़ैदी ऐं ॿियनि पारां दाख़िल कयल दरख़्वास्त जी ॿुधणी कंदे ॾिनो। दरख़्वास्त गुज़ारनि पारां इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त उन्हनि जेका क़ौमी असेंबली जे सीटनि तां रिज़ाइन कई, उहा वसी तर क़ौमी मफ़ादनि ऐं जनरल इलेक्शन जे लाइ कई। उनखां पोइ जेको आहे उन्हनि उहा पंहिंजो जनरल इस्तीफ़ाऊं वापसि वठण जे लाइ बि क़ौमी असेंबली सां राब्तो कयो ऐं उन ई बुनियाद ते लाहौर हाई कोर्ट ऐं ॿियनि जेको मुख़्तलिफ़ अदालतनि जेके बाई इलेक्शन आहिनि उहे मुलतवी कयूं। पर उन जे बावजूदि सिंध में जेको नव तकनि ते बाई इलेक्शन थी रही आहे जेका गैर कानूनी आहे। अदालत 16 मार्च ते थींदड़ बाई इलेक्शन जो जेको नोटिफिकेशन आहे उन ते अमल दरामद रोके छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पाकिस्तान ऐं ॿियनि धुरनि खां 25 मार्च ते जवाब तलब कयो आहे। जी अच्छा आज़म, गॾो गॾु इन हवाले सां अपडेट कंदा हलो त सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सिंध हाई कोर्ट मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां खंबे गुम थियल शहरनि जी बाज़ियाबी बाबति पुलिस ऐं ॿियनि इदारनि ऐं ख़ासि तौर ते घरू खाते जे जेको स्पेशल सेक्रेटरी अदनान अरशद ऐं ॿियनि पारां दाख़िल कयल जेके रिपोर्ट्स आहिनि उन्हनि ते अदम इत्मिनान जो इज़हार कयो आहे ऐं अदालत धुरनि खे पुलिस ऐं ॿियनि इदारनि खे जेको आहे गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। अॼु स्पेशल सेक्रेटरी होम अरशद अदनान पारां अदालत में रिपोर्ट पेश कई वई, जंहिंमें ॿुधायो वियो त सूबाई टास्क फोर्स जो इजलास 10 मार्च ते रखियल आहे या सूबाई टास्क फोर्स गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ जोड़ियल आहे, जंहिंजो इजलास 10 मार्च ते थी रही आहे। हिन अदालत खे यकीन ॾियारियो त गुम थियल माण्हुनि जे जेको बाज़ियाबी बाबति अदालती हुकमनि ते जेको सख़्ती सां अमल दरामद कयो वेंदो, उन में का बि देरि न कई वेंदी। 10 मार्च वारे इजलास में समूरनि मामलनि जो जाइज़ो वरितो वेंदो। अदालत गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी खे यकीनी बणाइण जी हिदायत कंदे जेके माण्हू हिन वक़्तु बाज़ियाब थी आया आहिनि उन्हनि जे वारसनि पारां दाख़िल कयल दरख़्वास्तूं जेको मोकिलाए छॾियूं आहिनि। जी आज़म सुराणी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।